अस्सलामुअलैकुम नाज़रीन, जी त हिन वक़्तु बेलावा में असां मौजूदु आहियूं ॻोठ अलहजुड़े में। हुन वक़्तु असां सां गॾु आहे अब्दुल फताह राज गॾु आहे, जेको अचो त हिन खां पुछा कयूं त छा मसइलो आहे, छा थियो आहे। साईं मसइलो इहो आहे त मुंहिंजे सार ने मूंसां वॾी नाइंसाफ़ी कई आहे। मुंहिंजा हितां ॿार वठी चवनि असां घुमण था वञूं, वरी हितां वठी हुते ॿार राह मूंखे था चवनि हाणे कंहिंजा ॿार कंहिंजी ॻाल्हियूं तोखे हाणे न छॾींदासीं। मूं रुॻे पैसा घुरिया चवंदा तूं छोकिरीअ खे ख़र्च कोन ॾी, तूं असांजे छोकिरीअ सां रोज़ विड़ी थो। छाजा पैसा घुरिया अथव? मुंहिंजा पैसा साईं मेह जा आहिनि, मुंहिंजा मेह जा पैसा ॿिया वरी जेको आहे हितां घर मां पैसा ॾोकड़ खणी परवेज़ ॿार वठी वियो आहे। हाणे मां जे उहे चवां थो पैसा मुंहिंजे वेड़ लाइ तयारु थी वियो आहे। मूं ते फुरजा छा थिए तुंहिंजो सालो आहे मुंहिंजो, हाणे मूं ते फुरजा केस हणी ऐं मूंखे थो जे तोखे न छॾींदा। हाणे मूंखे कोर्ट में मूं केस कयो अथई, मूं ते मूं बि केस कयो आहे। हाणे मां केस जी सुनवाई कल्ह खाई, मां भिराड वियो आहियां त उते मूंखे पुलिस वारनि खे पैसा ॾेई मूंखे मारायो अथई। मूंखे बदिराए जी तोखे हाणे न छॾींदुसि, कंहिंजा पैसा कंहिंजा ॿार कंहिंजी ॻाल्हि तोसां को हाणे रिश्तो ई न आहे। मूंसां एतिरी नाजाइज़ी कई अथई, मुंहिंजा घर जा सामान ऐं जेको आहे लटा कपिड़ा खणी पैसा ॾोकड़ 2.5 लख रुपया मुंहिंजा घर हुया पियल माल जा पैसा उहे खणी विया, उहे घुरां थो पैसा त मुंहिंजा पैसा छोकिरा थी। मूं ते कूड़ा केस फुरनि जा मूं ते इंजाम हणी ऐं मूंखे बदिराए थो। पाण पुलिस फौज हिन में पुलिस में ड्यूटी अथसि, पुलिस वारनि खे बचे ऐं पाण बि मूंसां विड़ियो आहे भिरावड़ में ऐं पुलिस वारनि खां मारायो अथई। मूंसां एतिरी हिन नाइंसाफ़ी कई आहे जे मूंखे हिननि माना चवनि था त तूं जिते वेंदे तोखे माराईंदासीं। कोन पुलिस वारा विड़िया आहिनि सही, हिकिड़ो लुकमान आहे ऐं हिकिड़ो जेको आहे आसिफ आहे, हिकिड़ो परवेज़ आहे। इन्हनि मूंखे परवेज़ जी ड्यूटी किथे आहे? परवेज़ जी ड्यूटी हिन में नौशहर ज़िलो में आहे ऐं ही मूंसां विड़िया भिराड़ शहर में आहिनि, भिराड़ थाणे ते। हुनजी ड्यूटी जेका नौशहर में आहे, पोइ त भिरिया रोड में छा जे लाइ? बसि साईं इहो पुलिस पंहिंजा पैसा वठी ऐं हुननि जेको आहे मूं ते इहा नाजाइज़ी कई आहे, मूंसां विड़िया आहिनि। राति मुंहिंजो सोट आहे मूंखे छॾाइण त चवनि था, इन ते केस अञा वधाईंदासीं खुटाईंदासीं कोन, इन खे न छॾींदासीं। मूंखे साईं ख़तरो आहे, मुंहिंजे माण लाइ ही तयारु लॻा पिया आहिनि ऐं जेको डॉक्टर शौकत आहे उहो थो चए त इन खे ईअं कोन छॾींदासीं, इन खे एतिरो ज़लील कंदासीं ही पंहिंजो पाण माराइण ते मजबूर थी वेंदो, न त पोइ इन खे असां धक में मारींदासीं। साईं हिकिड़ो मूंखे हिते बाह में आहे, ॿिया मुंहिंजे इन पासीरनि में आहिनि, ही मुंहिंजे पेरनि में धक आहिनि। ही साईं डंडा आया अथनि ऐं बेलकड़ियूं हयूं अथनि। हिननि एतिरी मूंसां नाजाइज़ी कई आहे, हिननि मूंसां एतिरी नाजाइज़ी कई आहे। मूंखे था चवनि तोखे हाणे ईअं कोन छॾींदासीं, कंहिंजा रिश्ता कंहिंजूं ॻाल्हियूं तव्हां सां को बि हिसाब किताब हींअर 5000 न आहे, तव्हांखे हाणे ईअं कोन छॾींदासीं। मैं हुनखे छा में कीअं ॾिनी? मैं साईं तो मुंहिंजी घरों काया त तोखे पैसा था ॾियूं, हाणे पैसा थो घुरां, उन ते मूंसां वेहण लाइ तयारु थी रहे। इहे जेका मैं साईं हिननि लख में मुंहिंजी चुकाए काए विया, हाणे पैसा थो घुरां त मूंखे था चवनि तोखे मारींदासीं। पैसा टाइम थियो हुनखे ॾिनी अथई? साईं उनखे 2 साल थी विया। तुंहिंजा ॿार कंहिं विहारिया आहिनि? परवेज़ विहारिया आहिनि। मां हीअं वञा परवेज़, ॿियो केरु अथई? ॿिया हुन सां गॾु केरु आहिनि? शौकत आहे ऐं माजिदा। ये जेको आहे चवंदा ॿारनि खे बंदि करे अंदरि चवंदा त कंहिंजा ॿार कंहिंजूं ॻाल्हियूं। मूंखे ॿार ॾिसण वञा थो वञा थो उन गलीअ मूंखे मारण लाइ। घणा ॿार आहिनि तोखे? 4 ॿार आहिनि साईं। 4 ॿार हुननि वटि? 4 ॿार हुननि वटि, 3 न्याणियूं ने हिकिड़ो पुटु आहे ऐं मुंहिंजी भेण बि उते ई आहे। उनखे धमकियूं ॾेई मूंखे ड्रोड़ाए, मूंखे लटा कपिड़ा फाड़े, मूंखे दर ॾेई धिका ॾेई मुंहिंजे पोड़े मुड़ुस खे ड्रोड़ाए कढनि, तोखे हिते क़तल कंदासीं। हाणे मां उते वञी केस कयो अथनि त असांखो ज़ोरीअ छोकिरी एवज़ हुई, मूंखे इहे धमकियूं ॾिनियूं अथनि। हितां आयो आहे पुलिस जे वर्दीअ में हथियार खणी असांखे धमकी ॾेई, केर बि मुंहिंजे घर मौजूदु न हो, पोड़ो हिकिड़ो हो मौजूदु। उन जे सवाल रड़ियूं कयूं अथऊं, हीउ सामान सड़ो, पैसा 2.5 लख खणी माल कुर्बानीअ जो झलियो होसीं, उहे परवा आध्यारनि जा पैसा पिया आहिनि। हाणे माण्हुनि जे निड़ीअ ते लतनि ॾियां बाबा उहे असांखे अध जा पैसा ॾियो। हाणे असां उते वञूं था त असांजे कोन लाइ तयारु आहिनि, हर रास्ता बंदि करे। परवेज़, शौकत, माजिद अली, इन्हनि असांजी उन्हनि ज़ोर ज़ब्तीअ ते हथियारनि ते मुंहिंजी धीउ विहारी आहे। मूंखे ॾिसण लाइ बि नथा ॾियनि। 2.5 लख चयो उहे तव्हां हितां घरों खणी विया। असांजा घर पियल आहे, कुर्फ लाए कुर्फ वरी हणी घर खे चाबियूं खणी विया। वर्दीअ में आयो आहे, दर ते बीठो आहे सवा वटे, भेण खणी आयो आहे। उन पैसा ॾोकड़ मेड़े लटो कपिड़ो सभु कुझु घर उजाड़े मुंहिंजो माइटनि खे खाराए चई। इंतज़ाम आहिनि अथनि माइटनि खे कराए, माइटनि वटि भितियूं
कोर्ट ॾिना पिया न असां अचूं न मुंहिंजो पुटु ॻाल्हाइण लाइ मुंहिंजे तयारु न हो हाणे तव्हांजो पुटु तव्हां सां गॾु न रहंदो आहे? न को रहण न को अचनि न को अलॻि माना अलॻि हर रिश्ता अलॻि आहिनि पोइ छाजे करे नहीं माई जेकी विहारी अथनि दुश्मनी कई अथई न नहीं घरवारी छा लाइ विहारी अथनि? बस खाली पीली विहारी अथनि असांजो को बि कसूर न असांजो अचण न वञण पर असांजो पुट जो बि ॻाल्हाइण असां थी न आहे का बि गली न आहे जेके अचण इन वञण जा साला छा कंदा आहिनि? इन जा साला हिकिड़े खे ड्यूटी आहे ॿियनि खे कारोबार आहिनि दुकान अथनि डेकोरेशन जा अथनि ऐं जेको मुंहिंजो न्याणो आहे सो टके जो मज़ूर आहे 100 रुपया कमाइण वारो आहे थमकियूं असांखे खणियूं थो ॾे मारण लाइ उथी भॻो आयो लठ खणी मां पंहिंजी इज़त बचाए मां निकिरी मां छोकिरी छॾे हली आयसि हाणे इहे कहिड़ी पुलिस जी वर्दी पाती अथई इहो कहिड़ो नालाइक़ु आहे इन पुलिस जो इन खे थी सघे थो असां अर्ज़ु था कयूं वज़ीर आला खे त इन खां वर्दी लहराए इन जो लाइक़ु न आहे वर्दीअ जो पर असां थी इंसाफ़ कनि असां थी ज़ुल्म कयो अथनि सऊं सिधो केॾे फड़ीजनि नथा मुंहिंजा पुट निकिरी सघनि मुंहिंजा फियारो नथा निकिरी सघनि रोड ते चढ़नि नथा जो रोड ते चढ़ंदो तव्हांखे क़तल कंदासीं हाणे ॾसियो त असां कहिड़ी पासे वञूं केॾे वञूं असांजो को बि न आहे को अहिड़ो वॾो ई ड्यूटियुनि जे ज़ोर ते आहिनि असां केॾे वञूं हा आई जी खां असां DIG खां असां अपील था कयूं त असांखे क़ुर जे वास्ते असांखे मुन तजनि असांजी जान छॾीनि ग़रीबनि जी असां चारा न कमाइण वारा चारा न खाइण वारा असांजे हिननि केसनि में असां नथा ॼाणे सघूं असांखे जा त पंहिंजी विहारी अथनि असांखे पंहिंजी धीउ ॾियनि पंहिंजा असांखे बचा ॾियनि पंहिंजी धीउ विहारीनि वञी असां इंसाफ़ ॾे वठे ते आहे मिटी जल ॿई ॾाढा ई आहे माना असांजी बि छोकिरी जले चरी अथनि दाबा ॾेई ऐं पंहिंजी बि जली अथनि अच्छा असुल मसलो छा तो थियो? मसलो कुझु बि कोन हो पंहिंजे ज़ाल मुड़ुसनि जो थोरो घणो ॻाल्हाइणो असांजी का बि नेमी न को फैशरी न को जहिड़ो न को जंग कुझु बि असांजो कोन छा तो एतिरो बसि एतिरो माईअ कयो आहे बसि खाली पीली असांजो बाबा इन में को बि पाड़े ओड़े वारो शायदि ॾींदो त असांजो को बि इन सी न अचणु न वञणु न असांजो ॻाल्हाइणु न ॿोलाइणु खाली पीली असांखे भान जे चवण ते थी असांखे ज़लील दुश्मनी पोइ छो थी वियो? बसि एतिरी विधी अथनि खाली पीली ड्यूटियुनि जे ज़ोर ते पैसनि जे ज़ोर ते पैसे वारा माण्हू आहिनि हा छा थियो चया मसलो छा आहे? बछे जो अब खाम वगैरह गुना मुख पितर से पोद रही सब क्या है नो माई अच्छा तो कोड है पाई मुंह से कोड फुरे से बड़ी सेरा से चढ़ी बित सेरा है से भाजी मां जान छड़ाई छो खाली पे रहा गुना का वजह तो होंदी ना का वजह काने से पाण में बाबा साला मुसा मिला लायो असांखे कोने को का वजह से का ये जड़ो ट्रेन ये गाड़ी ने असा कुछ बंदी काने ना इन थियो इन तो असा बंदी काने जो ने मुसो तो जे असा बर्फ पैसा खायो तो में जमाई तो ये मुसो पैसा बर्फ सा पांच पैसा ना वठो था पांच मुसो पुती ये जे बड़वा बैग द मुठई कंजर मुठई मुथमी फड़वा कंजर था ये हेलो न मुखे ठीक है दासन ये मसलो थियो छा बहुत सारी बात आती थी लेकिन गलाने को बोला खाली है बेगुरा ना ना सब सोदरी के बड़े बारे कम कर रहा है तां जब नाल ना असा बेगुरा असा की गलाने बोला केड़े केस कणन नाला भजन गाय सामे केड़ो केस साजो केस लगा फुरजो किस्टोला पटाल पाड़िया 5000 5000 गाड़ी रहता है अच्छा घर को ना बड़ी ऐसी बात पानी और बोरी ले नको साजी बास आने को देख दिया को ले दिया को गलाना को बोलाना को बाहर रास्ते को उधर बस को गलाएंगे नको को बस वाला बात वो आइडो आहे खाली ती बेगुनाह को असा घरो देवा को ना जना तो को को दे खाली खामगा हां चेंज ना पंजन बाहर ने बा कराची अच्छा ओने बस ले गोठ दिया के अच्छा एको बावा दे गाड़ी दे को मजदूरी का रक्षी वाई लाख दे तो सारा अप्लाई को पूरे डालो वो तो इंदा बिना इन तब उनका नाला नहीं कुछ तो को 15 दिन है दिन तो शाम दे दो तो को साथे में 12 खड़ा अच्छा बेगुनाह डाला का मजदूर मांगो असां पंहिंजे को कमकार सां जो जहिड़ो त थियो असां ख़बर ई कान्हे साईं जंहिंमहिल जो जहिड़ो थियो अथव असांखे ख़बर ई कान्हे त उन असांजा नाला ॾेई छॾिया अथनि असां हुन खां चयो बाबा असांजा नाला चवणा अथव चई तव्हांखे इन सां गॾु अंदरि कंदासीं त असां चयो था असां 500 कमाइण 500 खाइण वारा तो इन जे करे असांखे दाबा ॾियनि असांखे ख़तरो आहे हिन मां जे महिरबानी करे जेको असांखे जान छॾाए वञे हिनखे कुझु न कुझु कयो वञे बाक़ी असांखे हरू भरू दाबा था ॾियनि असां 5 रुपया कमाइण वारा 5 रुपया खाइण वारा हरू भरू जेको आहे सो हिन नुक़सान त असांजो कनि सही न आहे इहो ई मसइलो आहे साईं
साईं हाँ। असां वियासीं कल्ह मुंहिंजो सोट खे ॿधी विया भिरा रोड मां गाॾी हलाईंदो आहियां किराए ते पढ़ी रहंदी साईं मां शाम जो हिते मूंखे चयनि त जेको आहे पता ॿधिजी पियो आहे मां वरी पंहिंजी ससु खे सहुरे खे खणी हितां वियो आहियां हुते थाणे ते पहुतो आहियां एस एच साहिबु वेठो हुजे कुर्सीअ ते मूंखे चई त जेको आहे कहिड़े साल जा आया मुंहिंजो साईं तव्हां छोटू ॿधल आहे जी बाबा तव्हां थाणे मां निकिरंदो या तव्हां ते मां एफ आई आर दाख़िल कयां मुंहिंजो साईं असां कसूर कहिड़ो कयो आहे तव्हांजो एफ आई आर दाख़िल कई आहे असांजो सोट बेगुनाह ॿधी आया कोर्ट जी हुन वटि रसीद पई आहे हर शइ पई आहे तव्हां हुनखे बेगुनाह ॿधी आया असांखे धमकियूं था ॾियो तव्हां ॿाहिरि निकिरी वञो अलाए केतिरा पैसा वठी साईं हुननि हिनखे हिन ते तशदुद कयो आहे हिनखे मारियो अथनि राति जो 10 बजे जेको आहे वकील साहब फोन कई आहे तॾहिं असांजो सोट छॾियो वियो आहे 10-11 बजे असां हिनखे हिते वठी आया आहियूं के किथे भिरा रोड से भिरा रोड एसएचओ इम्तियाज़ कलोड़ो साहब आहे ॿियो राजपरा लुकमान जमादार फेरे जो आहे ज़ात जो ऐं ॿियो मुंशी आहे आसिफ नाच आहे साईं उन बेगुनाह हिनखे मारियो आहे हथ कढ़ियूं वयूं आहिनि बेल कढ़ियूं वयूं आहिनि हिन सां नाइंसाफ़ी कई अथनि तमामु घणी असांखे उतां थाणे मां चवनि त तव्हां निकिरी वञो तव्हां ते मां एफ आई आर दाख़िल कंदुसि या पुलिस खे मां चवंदुसि तव्हांखे कुटींदी बेगुनाहूं असां चयो साईं असां तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे परवेज़ जो ॾोह कहिड़ो कयो आहे असांखे ॿुधाए त सही न असां मामाऊं परवेज़ आहे साईं मुंहिंजो सोट आहे परवेज़ तां छा दे हाणे जो आहे मुंहिंजो परवेज़ साईं अच्छा परवेज़ डॉक्टर शौकत मुंहिंजा भाणेजा आहिनि हुननि नाजाइज़ी ॾाढी कई आहे असांजे सोटनि सां असां हिननि सां ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा बि कोन अचण वञण बि कोन्हे असांजो हिननि सां बेगुनाह हिनखे ॿधाए अथई हुते पुलिस खां ॾाढी नाइंसाफ़ी मुंहिंजो भाउ आहे हुते कराचीअ में उन जेको आहे हिननि फोन कई अथनि त तोखे न छॾींदासीं हिनखे चयो अथनि त तूं 50,000 वठि हुनखे मार हिन चयो भाउ मां मुंहिंजो सोट कहिड़ो ॾोह कयो मां बेगुनाह हुनखे मारियां मुंहिंजो सोट जेको आहे हरू भरू मां हुनखे छो मारियां उन खां पोइ जेको आहे हीउ वियो आहे पंहिंजा बचा वठण हितां विया न घुमाइण लाइ ॿाहिरि वठी त हुते हिनखे जेको आहे चयो अथनि त तूं ॿार सां पहुचाए वेंदासीं वरी हिनखे फोन कई अथनि त तूं अचु पंहिंजा ॿार खणी वञ अची हीउ वियो आहे हुतां ॿार खाइण वियो आहे साईं पोइ हुतां परवेज़ माजिद डॉक्टर शौकत इहे 2 ॼणा 3 ॼणा हिनजे पोयां भॻवान असांखे खतरो आहे ने मां बाबा खतरो आहे असांखे इंसाफ़ खपे असां वज़ीर आला खे चऊं था त बाबा नौकरी ख़तम कई वञे असांखे पंहिंजो इंसाफ़ मिले लाइक़ न आहे इहो हर माण्हू असां खड़ो थो करे हर माण्हू खे धमक ॾिए मार जूं करण जूं असांखे इंसाफ़ खपे असांखे इंसाफ़ खपे इन जी नौकरी रद्द कई वञे असांखे इंसाफ़ खपे परवेज़ अची जन त ड्यूटी लाणी पवंदी या वर्दी न लाणी आहे असांखे इंसाफ़ खपे असांखे मारण लाइ भॼंदो थो अचे जिते असांखे ॾिसे थो उते असांखे मारे थो पुलिस खे बचे छॾियो तीअं असांखे मारण लाइ पुलिस तयार वेठी आहे असां रोडनि ते निकिरी नथा सघूं असांखे इंसाफ़ खपे ख़तम कई वञे हिन जी नौकरी ख़तम कई वञे